नायब वज़ीर आज़म इसहाक़ डार पारां तुर्किया ऐं ईरान जे परॾेही वज़ीरनि सां टेलीफ़ोन ते राब्तो। ग़ज़ा में इंसानी बहिरान ऐं फ़लस्तीनी अवाम जी ॾुखियाईनि बाबति ख़्यालनि जी ॾे वठि। अॻुवाणनि ग़ज़ा लाइ फ़ौरी ऐं बिना रंडक इंसानी इमदाद जी फ़रहामी ते ज़ोर भरियो। इसराइल जे बचाव वारे वज़ीर क्वार्ट्ज़ पारां इसराइल जे बचाव वारे वज़ीर क्वार्ट्ज़ पारां ईरानी सुप्रीम लीडर आयतुल्ला ख़ामनाई खे सिधी रीति शहीद करण जी धमकी ॾेई छॾी। संदसि चवणु आहे त जेकॾहिं ईरान इसराइल खे धमकियूं ॾिनियूं त इसराइल जो हवाई फ़ौज ॿीहर तेहरान ताईं पहुचंदो ऐं हिन भेरे हमिलो शख़्सी तौर ते आयतुल्ला ख़ामनाई ताईं पहुचंदो। जस्टिस ज़फ़र अहमद राजपूत सिंध हाई कोर्ट जे वक़्ती चीफ जस्टिस तौरु कसम खणी वरितो। सिंध जे गवर्नर कामरान टिसूरी जस्टिस ज़फ़र अहमद राजपूत खे कसम खणायो। रानीपुर जे सिविल जज जुडिशल मजिस्ट्रेट जी अदालत में फुर केस जी ॿुधणी। NPP सरबराह ग़ुलाम मुर्तज़ा जतोई ऐं ॿिया अदालत में पेश। ग़ुलाम मुर्तज़ा जतोई ऐं ॿिया अदालत में पेश। ग़ुलाम मुर्तज़ा जतोई जो चवणु आहे त 27वीं तरमीम अचण खां पोइ मुल्क जो माहौल तब्दील थी वेंदो। हुकुमरान जीअं चाहींदा ईअं थींदो। हिन वक़्तु अमन अमान जी सूरत इंतिहाई ख़राबु आहे। सिंध KP ऐं बलोचिस्तान जी सूरत सभिनी जे अॻियां आहे। हू ज़ुल्फ़कार भुट्टो जूनियर तरफ़ां पार्टी ठाहिण ते भलीकार कनि था। ज़ैन शाह GDA जो हिसो आहे। ज़ुल्फ़कार भुट्टो जूनियर सियासत जी शुरूआति करे चुको आहे। कराची जे इलाइक़े मंगूपीर में CTD जो घर ते हमिलो छापो। मुक़ाबले में 3 दहशतगर्द माची विया। CTD इंचार्ज राजा उमर ख़िताब जो चवणु आहे त छापो फितना अल ख़वारिज दहशतगर्दनि जी मौजूदगी जे इतलाह ते हंयो वियो। घर मां धमाकेदार मादो, दस्ती बम, आपघाती जैकेट, SMG राइफल ऐं ॿियो सामान हथु कयो वियो। मारिजी वियल दहशतगर्दनि गुज़िरियल साल चीनी शहरनि ते हमिलो कयो हो। बाटे जे दरगाह पाड़े में हथियारबंदनि जी फायरिंग, नौजवान क़तल। हथियारबंदनि 38 वरनि जे तारिक भागत खे गोलियूं हणी क़तल करे छॾियो। दोदापुर वेझो पुलिस ॾोहारनि में मुबैना मुक़ाबिलो। हिकु ॼणो बाज़ियाब कार हथ। पुलिस फ़ाइद जागीराणी खे बाज़ियाब कराए वई फुर थियल कार हथु करे वरिती। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप यूरोपीय यूनियन सां वापारी मुआहिदे जो ऐलान करे छॾियो। स्कॉटलैंड में यूरोपीय कमीशन जी सरबराह असला वान सां मुलाक़ात बैदि मुआहिदे जो ऐलान। संदसि चवणु आहे त सभिनी खे मुबारक हुजे। अमरीका यूरोपीय यूनियन में वापारी मुआहिदो थी वियो आहे। यूरोपीय शयुनि ते 15% टैक्स लागू हूंदो ऐं यूरोपीय यूनियन अमरीकी फ़ौजी सामान ख़रीद कंदो। यूरोपीय कमीशन जी सरबराह असला वान जो चवणु आहे त अमरीका सां वापारी मुआहिदो इस्तकाम आणींदो। ऐं गुडू बैराज वटि पाणी जे सतह में वाध जो सिलसिलो जारी। 2 ॾींहनि खां विचोली बोर्ड बरक़रार। 24 कलाकनि अंदरि पाणी जी सतह में 25,686 क्यूसेक वाध। गुडू बैराज वटि पाणी जो मथां वहिकिरो 4,15,464 ऐं हेठां वहिकिरो 3,78,050 क्यूसेक रिकॉर्ड कयो वियो।